अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राज न्यूज़ टीवी ते ब्रेकिंग न्यूज़ खणी आहियूं त अॼु जुमे जे ॾींहुं मिसण ॿ में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कंदड़ भारतीय सरकार ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शटर बंदि हड़ताल कई वई। जामे मोहम्मदी मस्जिद खां शहीद भुट्टो चौक ताईं मुज़ाहिरो कयो वियो। अचो तव्हांखे ॾेखारियूं त छा उन में मुक़ररीन किताब कयो। अल्लाह तबारक व तआला क़यामत जी ॾींहुं खे पुछंदो त तव्हां मुंहिंजे नबी जे शान जे लाइ कहिड़ी जदोजहद कई, कहिड़ी जस्तजू कई, कहिड़ी ॻोल्हा पोला कई। जीअं जनाब यूसुफ अलैहिस्सलाम जे बारे में अचे थो, जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे मिस्र जी बाज़ार जे अंदरि विकियो पियो वियो त हिकिड़ी पोड़ी औरत सुट जूं ढेरियूं खणी आई। तॾहिं माण्हू हुननि खे चयो त अम्मा तोखे ख़बर आहे त यूसुफ हीरनि जवारनि में पियो विकिजे, अॼु तूं सुट जूं ढेरियूं खणी आई आहीं। तॾहिं हुन पोड़ी जवाबु ॾिनो त क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला पुछे त मुंहिंजे यूसुफ जा ख़रीदार कहिड़ो हुआ, त मन असांजी उनजी लिस्ट जे अंदरि असांजो नालो अची वञे त असीं सिर्फ़ु इन जे ॻाल्हि जे करे गॾु थिया आहियूं त क़यामत जे ॾींहुं सिर्फ़ु असांजो नालो मन अची वञे त आकाए नामदार जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त जे लाइ, अज़मत जे लाइ ऐं उनजी बुलंदी जे लाइ असां जेको हुतां खां वठी हेसि ताईं हली आया आहियूं। अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि खे असांजे लाइ माना पाण वटि मक़बूल मंज़ूर फरमाए। मुंहिंजा अल्लाह अताला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे, जेकॾहिं माना अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबी जो शान 23 साल त पंहिंजे क़ुरान में बयानु कयो आहे, पर असां जहिड़ो अदना तालिब इल्म मकतब तिफ़ल जे अंदरि वेही करे छा बयानु करे सघे थो। पर असीं पंहिंजे दीन जे अंदरि इहो जज़्बो पेश था करियूं। मुंहिंजे आका फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। ओ मुस्लमानो, ओ मोमिनो, तेसिताईं तव्हां सच्चा ऐं पक्का मुस्लमान नथा थी सघो जेसिताईं तव्हां वटि मुहम्मद मुस्तफ़ा जी इज़त ऐं आबरू पंहिंजी माउ पीउ खां, पंहिंजे औलाद खां, पंहिंजी जान खां वधीक प्यारी हुजे। मुंहिंजा दोस्तो, इहो नारो हणी करे तव्हां चओ त असांजो नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मथां असांजो तन मन धन असीं घुरण जे लाइ तयार आहियूं। इंडिया जा माण्हू छा था सम्झनि, हे कुत्ता बेगर्त छा था सम्झनि, छा पाकिस्तान वारा एॾा बेगर्त थी विया आहिनि, या पूरी मुस्लमान एॾा बेगर्त थी विया आहिनि, हथा कोन थिया आहिनि। तव्हां ॾिसंदा अन क़रीब हिन जे मथां अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजनि कुतनि मां अहिड़ो कुतो मुसलत कंदो जंहिं खे दॿोचे मारे छॾींदो। इंशाअल्लाह ही बि ज़लील और ख़्वार थींदा। मुंहिंजा भाइरो दोस्तो बुज़ुर्गो, असीं कॾहिं बि ईअं न सम्झूं असीं हिते वेठा आहियूं जीअं अल्लाह जा नबी जॾहिं जन्नतुल फिरदौस जे अंदरि हलिया पिए, जॾहिं हुनखे जुतियुनि जी आवाज़ पियो आयो, पुछियईं जुतियुनि जी आवाज़ जन्नत में केरु आहे? पाण फरमाई तुंहिंजे सोणे हबीब, तुंहिंजे सोणे हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला जो आहे। मुंहिंजो ईमान आहे इंशाअल्लाह अॼु तव्हां हुतां खां हेसि ताईं आया आहियो, अॼु जुतियुनि जी आवाज़ तव्हांजे मिसनि जी खटिल में हलंदो हूंदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में ॿुधंदो हूंदो। मुंहिंजे ताजदार ख़त्म नबूवत जे मथां जेको उते हमला कयो उनजी हिमायत जे बारे में इन मिसनि जी गलियुनि में निकिता आहिनि। तव्हां इन ॻाल्हि खे मामूली न सम्झो। ख़ुदा जो कसम मुंहिंजो त मुंहिंजो इहो ईमान आहे, मूं वटि को अमल कोन्हे, लेकिन कल क़यामत जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेका अमल पेश कंदो, या अल्लाह कल तुंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान गुस्ताखी थी, मूं हुते बीह करे तुंहिंजे हीउ जेको टुटो फुटो अमल कयो, या अल्लाह तूं मुंहिंजी बारगाह जे अंदरि कमज़ोर आहियां,